वाह लगा इश्के वाह लगा इश्के जी हाँ जी हाँ जी हाँ जी हाँ नहीं पंजाबी गाना वधे मशहूर थी हाँ फोन अची वई हिन जी हेलो हेलो किथे आहियो? जानी ऑफिस जानी वग़ैरह मूंखे न अचो ठीकु आहे। बाक़ी छा दोस्त मां चयो आहे मूंखे शॉपिंग करायो। जानी मां आहियां हिते ऑफिस में ई आहियां मुंहिंजी हिकिड़ी जॻह ते पेमेंट फाथल आहे बसि दुआ करो थी वञे शॉपिंग जो को मसइलो न आहे उहो कराईंदो मां न इन्हनि रोज़ ड्रामा आहिनि मूंखे न आहे ख़बर अॼु मूंखे शॉपिंग करायो कीअं बि कर न त मूंसां न ॻाल्हायो। बाबा तूं सब्र त कर पेमेंट फाथल आहे न मां चवां त थो मां बदल न आहियां नशे सां बदल न आहियां माना कीअं माना पैसा हूंदा त कंदासीं न शॉपिंग बाक़ी छा कंदुसि न बसि मां न आहियां त न आहियां मूंखे कॉल तॾहिं कजो जॾहिं पेमेंट हुजे और शॉपिंग करायो तॾहिं मां माना पोइ न ॻाल्हाईंदी आहियां जी न सॉरी जानी मां यार हिन ॾाढी बेइज़ती कई हिनखे शॉपिंग करायां हिन भाॻीअ खे मां बि रोज़ु ॾटा थो ॾियां पियो ॾो हिन जो बि कोन्हे छा कयां यार ॾिसां थो यार जुगाड़ थियो त सही आहे न त पोइ कयांसि थो ब्लॉक भला छा कयां ॿियो हीअ यार हिकिड़ो सुरा पिया लॻनि वाह उस्ताद बुखारी सही उस्ताद बुखारी कमाल आहे। उस्ताद बुखारी जो शेर आहे दिमाग़ तुंहिंजो ख़राबु हूंदो दिमाग़ मुंहिंजो ख़राबु नाहे चवां थो त इश्क ऐब नाहे गुनाह नाहे अज़ाब नाहे। वाह 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 कमाल आहे उस्ताद बुखारी। सलाम वालेकुम साईं अस्सलाम अलीगुल मला साहब साईं जी जी साईं बिग फैन यू थैंक यू साईं मां तव्हांजा माना वॾो प्रस्तार आहे साईं तव्हां यकीन कयो अच्छा महिरबानी ख़ुशी जो साईं इहो नंढड़ो साईं अर्ज़ो हो हिकिड़ो मां साईं पाण राणीपुर जो आहियां अच्छा जी सही हीअ रानीपुर जे ॻाढ़ो परियों आहे हा साईं अलाह तव्हांखे इज़त ॾिनी आहे सॼी सिंध सुञाणे तव्हांखे जी जी मां साईं वफ़ाक़ी यूनिवर्सिटी आहे न इन में साईं मुंहिंजी दाख़िला थी हुई हाणे असां राणीपुर जो आहियां मां पाण अच्छा पोइ हिते आयो हुउसि मां हुते थोरो असांजी पेपर वग़ैरह वरिता हुयनि पोइ घुरायो वञ गैदरिंग पार्टी हुई असांजी अॼु अच्छा ॿाहिरि जीअं निकितासीं न हिन रोड तां इहो नीपा खां उड़ियूं साईं फुर थी वई मोबाइल पर्स हर शइ खसे विया साईं पोइ हाणे तूं फुरक करणु आयो आहे वरी न साईं फुर इंतकाम वठणु आयो न साईं हा मूंखे साईं ख़बर पई तव्हां हिते रहो पिया ॿियो केरु त मूंखे हिन शहर में सुञाणे कोन न वास्तो आहे कंहिंसां हिते ई रहंदासीं न बाक़ी छा असां चंड ते प्लाट बुक करायो आहे अमरी साईं मां पाण साईं पढ़ियल लिखियल आहियां ऐं मुंहिंजो साईं छा में पढ़ंदा आहियो वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी मां साईं हिन में साइंस में वरिती आहे दाख़िला साइंस हा साईं उन साइंस थींदी आहे साइंस हा साईं हाणे त पढ़ंदासीं त ख़बर पवंदी न कहिड़े साल में आहे हाणे साईं बसि हाणे कंदुसि शुरू इहे कोरोना ख़तमु थिए त वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी में हिते असांजो दोस्त आहे साईं हनीफ़ कांदड़ो प्रोफेसर साहिबु आहे पहिरियां बि साईं मुरीद जामड़ो साहब गुज़ारे वियो वीचारो मुरीद जामणो कमाल जामणो कमाल कमाल तव्हां साईं पाण छा कंदा हुआ मुरीद जामणो रेडियो मां चीची हलाईंदो आहे अदाकार हो न साईं ख़ैर इहो चवण जो छा मक़सदु इहो मसइलो साईं आहे? मां परेशान लॻो पिया यूनिवर्सिटी में कंहिंखे चवणो आहे न साईं बाक़ी पैसा साईं निकिरी विया आहिनि मोबाइल निकिरी विया मदद कयो थोरो ॻोठु वञिणो मोबाइल आहे निकिरी कीअं सवेर चई त फुर थी वई आहे उहा फुर हूंदी आहे न साईं न निकिरी वञणु अलॻि शइ आहे फुर थियणु अलॻि शइ आहे गन पॉइंट ते निकिरी वञणु माना बस में वञे पियो तूं कोई तुंहिंजी बिछड़ी करे कढी बस मां साईं जीअं लथमि न हा। गेट ते रशी पोइ कंहिं माना हिकिड़ा ॿ ॼणा वेठा हुननि हथ बथ हयां हेॾा हुन पर्स बि निकिरी वियो मोबाइल बि बस में रश न हुई बस में रश हुई न साईं गेट ते बि रश हुई हा छाजी रश हुई तव्हां साईं मदद कंदव या इंटरव्यू कंदव मुंहिंजो छाजी मदद कयूं ॿुधाए मुंहिंजो करिणो छा साईं आहे आहे हे साईं खिले थो ख़ुदा जो अॻु में मां तबाह लॻो पियो आहे ॿुधाए न करिणो छा आहे 4-5 हज़ार जी ज़रूरत आहे मां ॻोठु पहुचां रुॻो मां तव्हांखे साईं वापसि कंदुमि जेस कैश कंदुमि या कुझु जुगाड़ कंदुमि न 4-5 हज़ार जेको जेको आहे सो जो किरायो खुटे ऐं खुटे थो असां कीअं ॿिया असां बि त आख़िर साईं मां जो साईं वाल साहब पाण प्रोफेसर आहे प्रोफेसर ट्रिकुनो डिमलोटी साईं तव्हां ॿुधो हूंदो नालो साईं तमामु बहितरीनु प्रोफेसर रहियो आहे छाजो प्रोफेसर आहे साईं साईं प्रोफेसर आहे न छा पढ़ाईंदो आहे पढ़ाईंदो आहे तालीम ॿारनि खे तालीम पढ़ाईंदो आहे केरु न कोई सब्जेक्ट पढ़ाईंदो हूंदो न सब्जेक्ट साईं बायोलॉजी पढ़ाईंदो आहे बायोलॉजी पढ़ाईंदो हा अच्छा प्रोफेसर साईं वॾो नालो आहे प्रोफेसर डिमलोटी उहो साईं मुंहिंजो वाल साहब आहे साईं NIC वेनाइसी निकिरियो न त ॾेखारियांव हा सही वालिद साहब उहो हिकिड़ो ई अथई तुंहिंजो असां वटि साईं हिक जो रवाजु आहे अच्छा हेॾे ॻोठ ॾे ॻोठ ॾे ईअं शहर जी ख़बर न आहे हाणे ख़बर पवंदी कराची में आया आहियूं हिकिड़ो ई पुठां तूं हुनजो अञा ताईं त साईं हिकिड़ो आहे 2-3 ॾींहं थिया आहिनि मतिलबु पोइ हिते ॿियो थियो हुजे अहिड़ो को हुयो त कोन जहान पोइ हिते
ॿार खेॾण न ईंदे छा यार छॾे पाण देरि थिए हाणे तव्हांखे छा घुरिजे साईं मूंखे जो तव्हां 4-5 हज़ार करे ॾियो मां ॻोठ पहुचां 4-5 हज़ार सिंधी मीडिया अदाकारनि जी ख़बर न अथई एतिरी बजट ई न हूंदी आहे उन्हनि जी यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो पहिरीं ॻाल्हि इहा आहे हिकिड़ी सची ॻाल्हि आहे त असांखे ॿुधाए ईमानदारी सां कसम खणायो साईं मस्जिद अथव वेझो त हलो वठी हलो भले ॿियो कहिड़ो अथसि साण ॿियो साईं हुया दोस्त पर उन्हनि जा हाणे राब्ते में न आहिनि न मोबाइल निकिरी वई न मोबाइल त वफ़ाक़ी यूनिवर्सिटी खां सिधो हेॾे असांजे घर ॾे आयो पोइ त ख़बर तव्हां ते साईं नज़र पइजी वई। सोसाइटी जो मालिक वेठो हुई साम्हूं गेट ते नज़र पइजी वई न साईं तव्हां ते मां थी बोलां बंदि आहियूं त नीपा हलो निकिरूं साईं बि अची विया मां साईं तव्हांजा पैसा वापसि कंदुमि हेॾी पैसा बाबा कंदुमि हाणे हीअं कर मां वटि थी कुल ई 10 रुपया 10 रुपया 30 साईं मां शेरशाह न वेंदुसि राणीपुर वञिणो आहे रुपया मुंहिंजे तरफ़ां घणा खपनि बाक़ी छा कंदे मजबूर जी मदद किरायो कयो खपे ॻोठ वेंदे मूंखे साईं 5000 तव्हां ॾियो तव्हांजा उधार 5000 छा पंहिंजो बाय एयर वेंदे छा तव्हां मां इस्लामाबाद वेंदे छा डाव में ख़ैरपुर, हा? डाव में वेंदो आहे न डाव हॉस्पिटल हा दाव त हॉस्पिटल आहे ओ बस जेका आहे कोच में भी 1400-1500 रुपया किरायो 5000 रुपया छा कंदे साईं मूंखे बि ज़रूरत हाणे आहे ही 1000 रुपया तूं वटि असां जान छॾ असांखे स्पीड ते साईं न थींदो न जान हा? अलाए त मां जहान कहिड़ो न थींदो बाबा 1000 रुपया में छा कंदे वञूं हाणे ख़ुदा यार कोच जो 700-800 रुपया किरायो आहे न खैरपुर वेंदे न राणीपुर काॾे हिकिड़ो वेंदे साईं ॿियो वञा ॾियो तव्हांखे मां वापसि कंदुमि ख़ुदा दे ना थे दे ॾे साईं मां ॾिनो मैं ये मुतमल नथो थिए न हिन मां। वास्को डी वारे खे ॾिस हे मांखे त टॉल खीची में आवा ये वास्को डी वारे खे ॾिस बस न साईं 2000 न थी थींदो हलायो कसम मां हाणे छो और बाबा हे वठ असांजी बजट ई परे 1000 रुपया न न न हाँ? हे न थींदो हे ॾिस बस मां भा नहीं अरे हे 500 छॾ न 500 छॾ ॿई ॿई अरे छा थो कर 10 रुपया त ॾेस न हाणे हे साईं कंहिं फ़क़ीर खे ॾींदो तूं पाण वरी कंहिं फ़क़ीर खे ॾींदे अञा हा हिकिड़ी अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो मां तव्हांजो नंबर लिखी ॾियो मां तव्हांखे हां वापसि ना नंबर मांखे ॾे लिखी नंबर कोन्हे असांजो तू न न मांखे नंबर ॾे तू पंहिंजो नंबर ॾे पंहिंजो मां फोटो बि कढ दूं मैं मुंहिंजो हा तव्हां सोशल मीडिया ते मशहूरु हो मथां ख्वार कयो ईअं फोटो हाँ? लॻी नंबर ॿुधाए नंबर 0308 हां 0308 0308 8 यूनिवर्सिटी में पढ़े तो नंबर ईअं थो ॿुधाए 28 0308 अंग्रेजी में 27 नथो ॿुधाए सघे 0308 08 ॿुधाए न 2727 727 727 ठीकु आहे नालो नालो साईं शेखान बि मां हिकिड़ो तस्वीर कढी छॾियां मां साईं फुर कोन थो कयां तव्हां चुपड़ी करे बि फुर्त कोन थो करे सुभाणे खैरपुर वञो ॿुधायूं त सही माण्हुनि खे पैसा बि ईअं ॾेखार न त भाई ये पैसा वता मां वीडियो बि ठाहियां ई वीडियो ठाहे वीडियो साईं मां हे ज़कात अस्सलाम वालेकुम दोस्तो तव्हां ॾिसो था हीउ जेको दोस्त असां वटि आयो आहे ऐं उहो खैरपुर यूनिवर्सिटी पंहिंजो खैरपुर मां आयो आहे हिते वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी में पढ़ंदो आहे ऐं साईं जो जेको आहे पर्स कढी आया आहिनि हेॾे ऐं हीउ साईं जेको आहे हिते हिन महिल असांखां 2500 मुखो वरितो अथसि 1000 रुपयो सुराब वरितो आहे हेल्प कई आहे हिन जी हेल्प कई आहे हीअ हाणे मूं लिकाए थो पियो हेल्प कई आहे हिन जी चयो त मूंखे पंहिंजो नंबर ॾेई छॾियो मां वापसि कंदुमि वापसि न ॾिनई त पोइ तव्हां हिनखे ॻोल्हिजो ठीकु आहे हाणे ॾिस वाची वीडियो ॾिस वीडियो ॾिस साईं हेॾे ॻाल्हि ॿुधायांव साईं 500 वापसि वठो वीडियो डिलीट कयो हे ॾिस साईं हेॾे इहा रखंदा पोइ जॾहिं पैसा वापसि न ॾिनई इज़त जो मसइलो आहे साईं तव्हां वीडियो डिलीट कयो तव्हां 500 न तुंहिंजे पीउ खे ख़बर पए पंद्रहं वापसि वठो असां तुंहिंजे पीउ खां 5000 10,000 करोड़ कराची मालिक तव्हांखे मोकिलींदासीं पढ़ाईअ जे लाइ तव्हां हे कमु शुरू करे छॾिया हिन ते फुरजी वियो आहे साईं फुरजी आहे वरी असांखे कहिड़ी ख़बर तूं फुरजी वीडियो साईं न रखियो सोशल मीडिया ते महिरबानी कजो इज़त ॾे मूंखे पैसा पंहिंजा मोटाए ॾे न साईं पैसनि जी ज़रूरत आहे क़ुर हल 500 रुपया ॾे मूंखे पुटाए थोरे पेट्रोल ते विझरायूं गाॾी में हल वीडियो साईं न रखिजो हा हल वीडियो पैसा वापसि न ॾिनई 2 ॾींहंनि खां पोइ त पोइ अची वेंदी वीडियो हली हली यार तकड़ कर हा लखो लख सब्सक्राइबर अथई असांजा कमाए कमाए ब्लैकमेल था कयो हाणे तव्हां अलाए छो थी विया कमु भलो थी वियो हा निकिरी विया यानी पेमेंट फाथल हिकु जॻह ते मूं चयो हाणे अचु बसि 2-3 हज़ारनि में कमु थी वेंदो न वरी पोइ पहिरीं खां पोइ कंदासीं न मसइलो थो रही आहे हा ॾिस हेॾो को रक्षो बक्षो कराए मार्केट मां बचां थो ठीकु आहे लव यू पाण प्रोफेसर आहे प्रोफेसर डिमनोटी हितो खणे प्रोफेसर त्रिकोणो हे कंहिं फ़क़ीर खे ॾींदो तूं केरु आहे मांजी
हितो 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 हितो